अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हालनि? ख़ुशि आहियो? उमेद तव्हां सभई ठीकु हूंदा। अच्छा, जेकी दोस्त अपीयर थियनि था हिन में सिंधी लेक्चर जी टेस्ट में जेका हाणे SPSC वठंदी, उन्हनि जे लाइ हिकिड़ो जेको मूंखे ख़्यालु आयो या मूंखे हिकिड़ी सोच आई त हिकिड़ा जेके अहम टॉपिक आहिनि उन्हनि ते मां हिकिड़ी लिस्ट ठाहियां ऐं उहा तव्हां सां शेयर कयां। अगरि तव्हां उन्हनि टॉपिक्स खे न पढ़ियो आहे, उन्हनि खे न ॾिठो आहे, त अञा असांखे तक़रीबन 10 खां 12 ॾींहं आहिनि, त तव्हां इन्हनि में 10 खां 12 बल्कि 14-15 ॾींहं आहिनि, इन्हनि में तव्हां उन्हनि टॉपिक्स खे ज़रूरु ॾिसो। ऐं ईअं बि न आहे त माना ॿी शयुनि खे वरी छॾे करे ऐं कढई वरी इन्हनि जी लॻणो आहे, ईअं बि न आहे करिणो। ठीकु आहे, मतिलबु तव्हां 2 ॾींहं या 3 ॾींहं वधि में वधि मैक्सिमम 3 ॾींहं इन्हनि टॉपिक्स खे ॾियो। थी सघे थो सुवालु अचे बि सही इन्हनि मां, थी थो सघे न बि अचे, पर मूंखे आम था लॻनि, छो त इहे उहे टॉपिक आहिनि जेके MA इंग्लिश जे किताबनि में बि या MA इंग्लिश में बि पढ़ाया वञनि था, जेतिरे क़दुरु मुंहिंजी जेका आहे पंहिंजी रिसर्च आहे या सर्चिंग आहे। ठीकु आहे, बाक़ी अलाह बहितर थो ॼाणे त इम्तिहान में ॾींदड़ किथां खणंदो। ठीकु आहे, पहिरीं ॻाल्हि हिकिड़ी त मूं वटि हीअ लिस्ट आहे। ठीकु आहे, इहा लिस्ट मां पढ़ां थो। पहिरीं ॻाल्हि त जेके किताब आहिनि 9-10 जो किताब सिंधी जो ऐं 11-12 जो, इहे त ज़रूरु आहिनि, इन्हनि खे हिकिड़ो गो थ्रू करणु खपे। ऐं इन्हनि ते मां हिकिड़ा पंहिंजे YouTube चैनल ते वीडियो बि ठाहे अपलोड करे छॾिया आहिनि, तव्हां उहे ॾिसो, उन मां तव्हांजो कमु थी वेंदो इहे ॿिन्हिनि जो। ठीकु आहे, उनखां पोइ जेको पहिरियों आहे मुंहिंजी लिस्ट में उहो आहे मज़मून नवीसी। हाणे इन में तव्हां मज़मून नवीसी में माना मज़मून जी तारीख़ ॾिसंदव, कॾहिं खां शुरू थियो, ऐं उन में मशहूरु किताब मज़मूननि जा जेके लिखिया विया, जीअं कच कोडियूं वग़ैरह थियो, त उन्हनि मशहूरु किताबनि खे बि माना छंडे छाणे जेको आहे सो उहो तव्हांखे घटि में घटि मशहूरु किताब जेके आहिनि उहे अचणु खपनि। ठीकु आहे, उनखां पोइ ॿिए नंबर ते आहे सिंधी सहाफ़त जो अदब में जाइज़ो। इहो बि टॉपिक अहम टॉपिक आहे सिंधी लेक्चर जे लाइ। हाणे इहो जेको टॉपिक आहे, इन में अख़बारूं ऐं रिसाला अची वेंदा। ठीकु आहे न, कहिड़ी अख़बार कॾहिं कंहिं जारी कई, कहिड़ो रिसालो कॾहिं ऐं कंहिं जारी कयो। ठीकु आहे, इन ते मुंहिंजी सीरीज़ हले थी पई, कुझु मां अख़बारुनि ते लेक्चर ॾिना आहिनि, उहे बि तव्हां भले उतां ॾिसी वठो। इहो टॉपिक बि मां कराए छॾींदुसि, थी वेंदो। उनखां पोइ 3 नंबर ते आहे सफ़रनामा। हाणे मशहूरु सफ़रनामा ॾिसो, जेके शुरू वारे दौर में जीअं लिखिया विया, या जीअं सैर ऐं सफ़रनामो आहे, यूरोप जी डायरी सफ़रनामो आहे, ऐं देश परदेस, हू जे वण विलायत जा, इहे जेके मशहूरु सफ़रनामा आहिनि उन्हनि खे ॾिसो। ऐं गॾोगॾु इल्ताफ़ शेख जे सफ़रनामनि जो बि हिकिड़ो तव्हांखे आइडिया हुजणु खपे त उन कहिड़ा कहिड़ा सफ़रनामा लिखिया, इहो बि अहम आहे। उनखां पोइ 4थे नंबर ते आतम कहाणियूं ऐं सवानाहे उमिरियूं। हाणे इन में बि मशहूरु जेके MA इंग्लिश में पढ़ाया विया आहिनि, साओपन कारोपन उन जे किताबनि में शामिलु आहे। कई किताब आतम कहाणी आहे, मुंहिंजी आतम कहाणी, दीपक ऐं मल्हार, ऐं तज़किरा ऐं मुशाइरा ऐं सिंध, इहे जेके मशहूरु किताब आहिनि, इहे कम से कम इहे असांखे अचनि, ऐं इन्हनि जा जेके लेखक आहिनि उहे कहिड़ा आहिनि, इहे असांखे अचणु खपनि। उनखां पोइ शाइरी ऐं उन जूं सिन्फ़ूं जेको ॿियो टॉपिक आहे। हाणे इन में नज़म छा थींदो आहे, आज़ादु नज़म छा आहे, सनेट छा खे चइबो आहे, हाइको छा खे चइबो आहे, तिराइल छा आहे, वरी उनखां पोइ हिकिड़ा अथव 2 मिसरनि वारो शेर, 3 मिसरनि वारो शेर, 4 मिसरनि वारो शेर, 5 मिसरनि वारे शेर खे छा चइबो आहे। इहे जेका हिकिड़ी सीरीज़ आहे वेंदे 10 ताईं, इन्हनि जा बि नाला घटि में घटि अचनि त इन 3 मिसरनि वारे शेर खे छा चइबो, 4 वारे खे छा चइबो, इहो बि अहम आहे। इन सां गॾोगॾु लोक अदब जूं जीअं जेके सिन्फ़ूं आहिनि, जीअं गेच थी वियो, ऐं या प्रोली थी वई, सेरो थी वियो, छलड़ो थी वियो, ॾहस थी वियो, सिंगार थी वियो, ॾठ थी वियो, इहे जेके लोक अदब जूं सिन्फ़ूं आहिनि, इन्हनि जी बि आइडिया थोरो हुजणु खपे। मिसाल गीच आहे, गीच ख़ुशी जे मौक़े ते ॻायो वेंदो आहे, त जीअं असांखे ख़बर हुजे। मौलूद जेका आहे उहा लोक अदब जी सिन्फ़ आहे। मौलूद, हाणे मौलूद जी माना छा आहे, लफ़्ज़ जी माना छा आहे, इहे बि शयूं जेके आहिनि सो इहे ज़रूरी आहिनि। उनखां पोइ 6 नंबर ते आहे सिंधी लोक किसा। हाणे इन में जेके लोक किसा जेके शुरू वारे जेके बेस बणिया नाविलनि जो, उन में शुरू वारे दौर में जेके तर्जुमा कया विया उहे ॾाढा अहम आहिनि। इहो टॉपिक मां मतिलबु इन ते मां कमु कयो आहे, इहो जल्द तव्हांखे वीडियो इन जो मिली वेंदो। ठीकु आहे,
इन में मिसाल इब्तिदाई दौर में सिंधी क़िस्म जा जेके लिखियल किताब जेके तर्जुमा थिया, जीअं तोतेनामो सिंधी थी वियो, मुमताज़ दमसाज़ थी वियो, गुल खंदन थी वियो, या वरी गुलशन बहार थी वियो जेको सिंधी जो पहिरियों तिबेज़ाद क़िसो हुयो। त इहे मशहूरु आहिनि, घटि में घटि इहे अचणु खपनि। ठीकु आहे। उनखां पोइ लोक दास्तान उमर मारूई जी ख़बर हुजे, ससुई पुनू जो क़िसे जी ख़बर हुजे, नूरी जाम तमाची जी ख़बर हुजे। जीअं SPSC हिकिड़े में ॾिनो बि सही त नूरी जेका आहे उहा मोहाणनि जे कहिड़े क़बीले मां हुई। त इहे शयूं अचणु खपनि। ठीकु आहे। ऐं इन ते बि मां कमु तव्हांखे इन जो मुंहिंजे वीडियो जल्द तव्हांखे मिली वेंदा। ठीकु आहे। उनखां पोइ आहे 7 नंबर ते इल्म लसानियात। हाणे इन में जेके मिसाल ॿोली जा जेके आवाज़ हूंदा आहिनि, पद छा थी वियो, सिलेबल छा थी वियो, इल्म सूतियात जंहिंखे फनालॉजी असां चऊं, आवाज़नि जी, उहे वग़ैरह थोरो उन जी इंफॉर्मेशन ज़रूरी आहे। अच्छा, इन सां गॾु जेके ॿिया इल्म आहिनि उन्हनि जी बि ज़रूरी, इल्म बदी छा खे चइबो आहे, इल्म बयान छा आहे, जेके सनतूं इस्तेमालु थींदियूं आहिनि उहे कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, इहे बि असांखे जेके इल्म आहिनि उन्हनि जी बि ख़बर हुजणु खपे त इल्म बदी छा खे चइबो आहे या इल्म उरूज़ छा खे चइबो आहे। इहे शयूं बि ॾाढियूं अहम आहिनि। उनखां पोइ अची विया सिंधी लहजा बि अचणु खपनि त कहिड़ा लहजा कहिड़ी ॿोली में कहिड़े रीजन में ॻाल्हाए था वञनि। ऐं सिंधी ॿोली जा बुनियाद जा जेके नज़रिया आहिनि इहे कंहिं ॾिना। संस्कृत मां ॼाई आहे, संस्कृत जी भेण आहे, संस्कृत जी धीउ आहे सिंधी ॿोली। इहे जेके नज़रिया आहिनि इहे मुख़्तलिफ़ उन्हनि जा ख़बर हुजे त इहे डॉक्टर नबी बख़्श बलोच जो कहिड़ो नज़रियो हो, डॉक्टर अलाना साहब जो कहिड़ो, सिराज मेमन जो जेको आहे सो कहिड़ो नज़रियो हुयो। इहे जेके नज़रिया आहिनि इहे बि असांखे जे लाइ इंतिहाई अहम आहिनि। उहे ख़बर हुजणु खपे हिकिड़े जेको सिंधी लेक्चर जे इम्तिहान में अपीयर थिए थो उनखे। उनखां पोइ सिंधी सूरत ख़ती ठहणु पहिरियां कॾहिं ठही, ख्वाजकी सिंधी हुई, उन में केतिरा अखर हुया। अबुल हसन ठटवी जी सिंधी जेका हुई उन जी बि थोरी घणी ख़बर हुजे। 8 नंबर ते आहे लतीफ़ियात। शाह लतीफ़ जो सॼो बायोडेटा जी ख़बर हुजे शाह लतीफ़ जी। उन जा जेके सुर आहिनि रिसाले में 30 सुर, कंहिं में 36 बि। ऐं इहा बि ख़बर हुजे त रिसाला कंहिं लिखिया आहिनि जेके शाह साहिब जा, उन्हनि घणा सुर पंहिंजे उन रिसाले में शामिलु कया ऐं सुरनि में छाजो ज़िक्र आहे। इहो लतीफ़ियात ते सुरनि जे हिसाब सां मुंहिंजा वीडियो बि अपलोड थियल आहिनि, उहे बि तव्हां ॾिसी था सघो। ठीकु आहे। उनखां पोइ 9 नंबर ते आहे सिंधी अदब जी तारीख़। हाणे तारीख़ जेका सूमरनि जे दौर खां शुरू थिए थी वेंदे अंग्रेज़नि जे दौर ताईं त ख़बर हुजे असांखे। ठीकु आहे। अंग्रेज़नि जे दौर ताईं हाणे इन में छा थींदो त सूमरनि जे दौर में उन जा शाइर कहिड़ा हुया ऐं उन में सिन्फ़ूं कहिड़ियूं कहिड़ियूं ईजाद थियूं। सूमरा समन जे दौर में, टालपुरनि जे दौर में, कल्होड़नि जे दौर में शाइर कहिड़ा, सिन्फ़ूं कहिड़ियूं थियूं, उन जी का ख़ुशूसियत हुजे त उहे शयूं जेके आहिनि सो उहे करणियूं आहिनि। उनखां पोइ आहे नाविल निगारी। ठीकु आहे। हाणे नाविलनि जा मशहूरु किताब बि तव्हांखे ख़बर हुजे, नाविलनि जेके मशहूरु किताब कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं मशहूरु नाविलिस्ट कहिड़ा कहिड़ा आहिनि उन में। ऐं उनखां पोइ ड्रामा, नाविल खां पोइ ड्रामा, ड्रामे खां पोइ अफ़साना, नाविल, ड्रामा, अफ़साना। हाणे इन्हनि जा किताब, इन्हनि जा जेके लेखक आहिनि इहे अहम आहिनि। ठीकु आहे। उनखां पोइ मज़हबी शाइरी, गिनान थी वियो, मरसियो थी वियो, उन्हनि जा शाइर मशहूरु। ऐं 11 नंबर ते आहे सिंधी अदब ऐं तनक़ीद ते जेको तनक़ीदी मवादु आहे, तनक़ीद जो पहिरियों किताबु कहिड़ो आहे, इहे शयूं ख़बर हुजणु खपनि तनक़ीद ते। अच्छा, नाविलनि में जासूसी अदब जेको आहे उहो बि ज़रूरु तव्हां इन खे बि इग्नोर न करणु खपे। जासूसी नाविल, जासूसी अदब जेको लिटरेचर लिखियो वियो उन ते बि हिकिड़ो तव्हांखे ख़बर हुजणु खपे। उनखां पोइ ग्रामर त अहम आहे। ॻाल्हाइण जा 8 ई लफ़्ज़ असांखे ईंदा हुजनि, अहम आहिनि उहे। उनखां पोइ इहा जेके सूतियात थी वियूं इहे बि ग्रामर जे हिसो ई बणबियूं। ऐं उन्हनि खां पोइ जेतिरो थी सघे शाइर ऐं अदीब उन्हनि जा जेके किताब मशहूरु आहिनि, मिसाल शेख अयाज़ आहे त उन जा किताब कहिड़ा आहिनि, उस्ताद बुखारी आहे त उन जा कहिड़ा किताब आहिनि, या अॼु जो जेको लेखक अमर जलील आहे उन जा कहिड़ा किताब आहिनि। त इहे शयूं जेके आहिनि मां चंद नोट कयूं जेके तव्हां सां शेयर कयूं। हाणे तव्हां पंहिंजो अंदाज़ो पाण लॻायो त तव्हां केतिरी तयारी कई आहे। ऐं हाणे हिन जो इहो मक़सदु न आहे त बसि हाणे लाहे पाए हिनखे कढ लॻो, न, इन खे वधि में वधि 3 ॾींहं ॾियो। ठीकु आहे। हाणे पढ़णो किथां आहे। ठीकु आहे। हाणे कुझु शयूं त मां तव्हांखे ॾसियूं त मुंहिंजे यूट्यूब ते इहे मिली वेंदियूं, उतां तव्हां उनखे ॾिसी था सघो था। ऐं ॿियो सवलो तरीक़ो, हाणे जेके टॉपिक मां पढ़ी हुयुमि न
इन टॉपिक्स खे ईअं ई लिखो, ठीकु आहे। मिसाल सिंधी अख़बारूं ऐं रिसाला, गूगल में वञी सर्च कयो, सिंधी इंसाइक्लोपीडिया जी वेबसाइट आहे, सिंध सलामत किताब घर जी वेबसाइट आहे, 2-3 सिंधी वेबसाइटूं आहिनि जंहिं ते अथेंटिक मवादु आहे ऐं सुठो मवादु आहे। उते इन टॉपिक जी लिंक ज़रूरु अची वेंदी। मां पाण बि मुख़्तलिफ़ मां वटि किताब बि आहिनि, उन्हनि में बि ॾिसंदो आहियां ऐं उतां बि शइ जेका आहे सो उतां बि उहा ॾिसंदो आहियां, पोइ वञी करे हिकिड़ो मां लेक्चर जेको आहे सो उहो प्रिपेयर कंदो आहियां। त तव्हां इहो टॉपिक लिखी करे उतां सर्च कयो, सर्च करे उन जूं मेन शयूं जेके अहम आहिनि उहे नोट कयो। हिकिड़ो जेको आहे सो इहो कमु बि बहितरीनु थी वेंदो। इहे शयूं हुयूं, चंद अर्ज़ हुया। थी थो सघे हाणे इन्हनि मां सुवालु अचे, थी थो सघे न बि अचे। हिकिड़ो जेको मूंखे लॻो मतिलबु इहे टॉपिक्स लॻा, छो त इहे टॉपिक्स MA इंग्लिश में पढ़ाया वेंदा आहिनि, इन जे करे मां इहे सम्झो। वीडियो ॾिसण जे लाइ वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। अलाह तव्हांखे कामयाबु करे ऐं सुठनि नंबरनि में पास करे। अलाह हाफ़िज़, वॾी महिरबानी, अलाह हाफ़िज़।